सोबोदरो मां ख़बर ॾींदा हलो त सोबोदरो शहर जे नाके भरिसां रहंदड़ रहवासी रहीम बख्श तालका प्रेस क्लब सोबोदरो पहुची एहतजाज कयो। हिन दाइंदे चयो हिंगोरजा भरिसां ॻोठ मच्छर में मुंहिंजी धीअ मिसमात मदिया ख़ातून जो रिश्तो थियल हुयो इमरान ॾहर सां। इमरान ॾहर ऐं संदसि भाउ कामरान ज़वार ॾहर तशदुद कंदा हुया। मुंहिंजी न्याणी दाऊं कंदी रही हुई। असां सबुरु कयो। गुज़िरियल 20 ॾींहंनि खां मुंहिंजी न्याणी मदिया ख़ातून खे तशदुद करे राति जो घर मां कढी छॾियो, जंहिं पंहिंजनि मामनि वटि पनाह वरिती, जेके पिणु ॻोठ मच्छर में रहंदा आहिनि। इमरान ॾहर ऐं इन जा साथी फेक आइडियूं ठाहे सोशल मीडिया ते टिकटॉक ते असांखे गारियूं ऐं नाज़ेबा हरकतूं करे परेशान करे रहिया आहिनि। मुंहिंजे मुअल सोहरे मरहूम हाजी खान ॾहर जा बि फ़ोटू रखी इन मुअल इंसान खे बुझा ॾेई सोशल मीडिया ते फ़ोटू रखिया विया आहिनि। गुज़िरियल ॾींहुं ऐं राति जो इमरान जो भाउ कामरान ॾहर, बशीर ॾहर, वकार सहतो हिंगोरजन वारो आया, जिन असांजा ऐं घर जा वीडियो ठाहिया ऐं जानी माली नुक़सान पहुचाइण जूं धमकियूं ॾिनियूं। मुतासिर IG सिंध DIG सखर SSP खैरपुर खां मुतालबो कयो त फेक आइडियुनि ज़रिए मुंहिंजनि बच्चनि जा फ़ोटू रखंदड़नि ऐं धमकाईंदड़नि ख़िलाफ़ क़ानूनी क़दम खणी तहफ़ुज़ ऐं इंसाफ़ फ़राहम कयो वञे। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।